टंडलायाल जे बुकराणी सब डिवीजन ते सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते थियंदड़ 9 मॉड्यूलनि बाद पानी चोरी रुकजण सबबि मुंड जा आबादगार परेशान थी विया आहिनि। जॾहिं सालनि बाद बुकराणी सब डिवीजन जे सुमरनि शाखनि जी पुछड़ी में पानी पहुचण ते आबादगारनि में सुराही आहे ऐं मुबैना तौरु पानी चोरी कोशिशनि ऐं पुछड़ी खे अमकानी तौरु ॿीहर पानी खसण ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादगारनि तरफ़ां एहतजाज उन जो असां धरणा हणंदासूं, असां हड़तालूं कयूं, असां माना संघर्षनि जो मातम कयो त असां वटि पानी कोन हलियो। P5 कराया, वाटर ठाहिया त उन खां पोइ असां वटि पानी हली वियो। पानी हलण खां पोइ जेके उहे बदिली थी विया आहिनि, हींअर जेके बि असां वटि ऑफिसर आहिनि उन्हनि ते माना वॾनि माण्हुनि जो प्रेशर आहे त वाटर टोड़े ॾियो। पानी न हो, हींअर असां वटि इन SD इंजीनियर खे अचण खां पोइ पानी तमामु सही हली रहियो आहे। पर जेको मथे मुंड जा ज़मीनदार आहिनि उन्हनि जा वाटर कूलर डिज़ाइन थियल आहिनि ऐं हिते बि डिज़ाइन थियल आहिनि। पाणी असां वटि पुछड़नि ताईं बरक़रार आहे, पर छा आहे जो मथे जा जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि जे ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए रहिया आहिनि। हींअर अल्लाह जे फज़ल सां हिन साल पानी सुठो हली वियो आहे। असांजी इन STO ऐं इंजीनियर जी महिरबानी सां पानी सुठो हली रहियो आहे। असांजा माल ॿिया टिया सभु कुझु आबाद आहिनि। पखी पखण अॻे जानवर असां वटि उन मरे वेंदा, पानी कोन हूंदो। 6-6 महीना असां वटि गैर आबाद लॻी रुगो दहियूं ऐं झंगु लॻो पियो हूंदो। ऐं हींअर असां वटि आबादी आहे, कणकूं असां खयूं, असां बसर खयां, असांजा बाग़ असां वटि केला आहिनि। उन मौक़े ते SDO इरिगेशन सरफराज़ सहतो चयो त सालनि खां पोइ पुछड़ी में पानी पहुतो आहे। असां समूरनि दॿाउनि बावजूदि पुछड़ी में पानी पहुचाइण में कामयाब थी विया आहियूं ऐं एहतियाती तदबीर वठी करे साइड ते मौजूदु आहियूं। मुंहिंजो स्टाफ सभु असां गॾु आहियूं। असां पंहिंजे ऑफिसरनि खे पोइ इन्फॉर्म कयो आहे, उहे सभु गॾु आहिनि। इंशाल्लाह एतिरे माना जेको बि असांखे माण्हू टारगेट या तंग करण जी कोशिशि कंदा उन्हनि खे मुंहुं ॾेई वेंदा इंशाल्लाह। बुकराणी सब डिवीजन में 9 मॉड्यूलनि बाद पुछड़ी में पानी पहुचाइण सुठो अमल आहे। तंहिं करे आपासी खाते खे घुर्जे सिंध जे मुख़्तलिफ़ शाखनि ते पिणु इन क़िस्म जो निज़ाम राइज करे जीअं पुछड़ीअ में पानी पहुची सघे। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध TV न्यूज़।